अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था कोटडीजी खां। कोटडीजी में MNA सैयद नफ़ीसा शाह जिलानी जी मीडिया हाउस कोटडीजी में आमद भुट्टो ख़ानदान जी टी नसुल है जेका जदोजहद में शामिल है। इंशाअल्लाह सिंध जी कुंड कुड़च मां हज़ारे माण्हू क़ाइदे आज़म जी मज़ार ते गॾु थींदा। अद में साउथ पंजाब खां थींदा इस्लामाबाद रवाना थींदासीं। उते असांखे ॿिया सूबा बि ज्वाइन कंदा। पार्टी अवाम जो साथ कॾहिं बि न छॾींदी। सियासत में 22 साल थिया आहिनि, लेकिन भाण जो कॾहिं बि एॾो बोरा न ॾिठो आहे। भाण हिकु बुनियादी शइ आहे जंहिंजी किल्लत नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हारियुनि खे वफ़ाक़ी हुकूमत पोइते धिके छॾियो आहे, तंहिं करे पाकिस्तान जी मईशत के तमाम घणो नुक़सान पहुतो है। इन गाल जो इज़हार कयां थी तो खैरपुर ज़िले में काफ़ी बदअमनी है, जंहिंजो शिकायतूं केतिरा ई दफ़ा IG सिंध के कयूं आहिनि। खैरपुर जी बदअमनी वॾे वॾे डिक्टेटर जो ख़त्म करायो ऐं पार्टी जेका जदोजहद मोड में ईंदी आहे त उनखे हिकिड़ी नई ताक़त ईंदी आहे। ऐं भुट्टो ख़ानदान जी टी नसल आहे जेका जदोजहद में थी वञे ऐं असां 27 ते तैयार कयूं था, माण्हू मोबिलाइज़ कयूं था। इंशाअल्लाह तमामु वॾी तादाद में हर हंधि खां शुरूआत थींदी कराची ऐं क़ाइदे आज़म जी मज़ार खां, ऐं पोइ सिंध खे क्रॉस कंदे साउथ पंजाब ॾांहुं थींदे ऐं असां इस्लामाबाद रवाना थींदासीं। उते वरी ॿिया सूबा असांखे जॉइन कंदा ऐं उते जेसि ताईं असांजी पार्टी क़यादत हुकुम ॾिनो उते असां रहंदासीं। ऐं उते छा हिकमत अमली हूंदी, मक़सदु इहो ई आहे कि अवाम जो साथ न छॾिणो आहे। माण्हू तमामु घणा तंग आहिनि, माण्हू तमामु घणा मायूस आहिनि ऐं महांगाई हुजे ऐं ॿियो बुनियादी अशिया जी किल्लत हुजे। मूंखे हिते 22 साल थी विया आहिनि खैरपुर में सियासत कंदे, सिंध जी सियासत, मुल्क जी सियासत कंदे। मां कॾहिं न ॾिठो आहे त खाद जेको आहे जेका हिकिड़ी ज़मीन ज़रख़ेज़ करण जी हिकिड़ी बुनियादी जेको आहे कमोडिटी आहे या उन जी किल्लत जेका आहे उहा नाक़ाबिले बर्दाश्त आहे। उहा तव्हां किसान खे, आबादगार खे सफ़ा धिके छॾियो आहे। ऐं अगरि तव्हां आबादगार खे धिकंदव त मुल्क जी मईशत जेका आहे उहा तरक़ी न करिजी सघे। त इन करे इहा चवंदा आहिनि न लास्ट स्ट्रॉ दैट ब्रोक द कैमल्स बैक, इहो आहे कि इन खां पोइ असां फ़ैसिलो कयोसीं कि अवाम सां हिन दफ़े असांखे साथ ॾियणो आहे ऐं निकिरणो आहे ॿाहिरि। ऐं इन ई मक़ासिद जे करे कि हिन मुल्क में जेका शइ इन जो रिसोर्सिस आहिनि उहे बि खसी छॾिया आहिनि। बिजली जी हालत इहा आहे कि जंहिं ॻोठ में वञो बिलनि जा वॾा लखनि जा बिल आहिनि पर बिजली ग़ाइबु आहे, पोल किरियल आहिनि ऐं ट्रांसफॉर्मर्स ग़ाइबु आहिनि। ऐं ईअं ई तव्हां जेके बि बुनियादी अशिया ॾिसो, बिजली खां बग़ैर कारोबार ठप आहे ऐं महांगाई जेका आहे तमामु घणी आहे। माण्हुनि वटि पैसो आहे कोन ऐं हर शइ जेका आहे उन जी क़ीमतूं वधंदी थियूं वञनि। जंहिं रुख में ॾिसो त उते बर्बादी ई बर्बादी आहे, तबाही आहे। सुनामी आई त आहे पर तबाही जी सूरत में ऐं बर्बादी जी सूरत में। ऐं इन सुनामी खे मुंहुं ॾियण जे लाइ ज़रूरी आहे कि अवाम जो समंदर निकिरे ऐं इहो अवाम जो समंदर जेको आहे उहो रुख करे गद्दी जे शहर में ऐं उते ई जेके कागज़ी शेर वेठा आहिनि उन्हनि खे ख़ैराबाद चवण असां वेंदासीं। बाक़ी तव्हां ॾिठो हूंदो कि ॿी सुठी डेवलपमेंट थी आहे लाहौर में ऐं उते असांजी जेका ऑपोज़िशन आहे उहा यकजा तव्हांखे नज़र आई आहे। कहिड़े लेवल ते यकजा आहे, पार्लियामेंट में अंदरि आहे, पार्लियामेंट में ॿाहिरि आहे। लॉन्ग मार्च में हिक ॿिए जो साथ ॾियणो आहे या उन में ॿी का हिकमत अमली आहे उहो वक़्तु ॿुधाईंदो, पर ॿाहिरि कैफ़ तमामु सुठी इहा पेशरफ़ थी आहे ऐं असां सभु हींअर तयारी में आहियूं लॉन्ग मार्च जी। ऐं गॾिजी हिकमत अमली सां लॉन्ग मार्च जेका आहे उहा पीपल्स पार्टी हींअर कंदी ऐं अॻिते अगरि PDM जी जमातूं या मुनफ़रद हिननि जूं अलॻि अलॻि जमातूं असां सां राब्तो कंदियूं या असांजा हिननि सां राब्ता रहंदा, इंशाअल्लाह गॾियल ऑपोज़िशन ज़रूरु कचनी।